जी नाज़रीन, करमपुर मां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां शबीराबाद थाणे जी हद ॻोठ अली देरो वटि जवाबदार शाहनवाज़ जाफ़री फायरिंग करे ट्रैक्टर ड्राइवर अब्दुल रज़ाक सरकी के ज़ख़्मी करे विधो आहे। जी नाज़रीन, अवां सां करमपुर मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां शबीराबाद थाणे जी हद ॻोठ अली देरो वटि जवाबदार शाहनवाज़ जाफ़री मिट्टी खणण जी ॻाल्हि तां ट्रैक्टर ड्राइवर अब्दुल रज़ाक सरकी के फायरिंग करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी के वारसनि पारां करमपुर सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ फ़िरियादी धुर पारां जवाबदार शाहनवाज़ जाफ़री मथां शबीराबाद थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। जी नाज़रीन, अवां सां शबीराबाद थाणे जी हद मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। मिट्टी खणण जी ॻाल्हि तां जवाबदार शाहनवाज़ जाफ़री फायरिंग करे ट्रैक्टर ड्राइवर ॻोठ डेरा सरकी रहवासी अब्दुल रज़ाक सरकी के फायरिंग करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी के वारसनि पारां इलाज लाइ करमपुर सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿिए तरफ़ फ़िरियादी धुर पारां जवाबदार शाहनवाज़ जाफ़री ख़िलाफ़ शबीराबाद थाणे ते वाक़े जी NC दाख़िल कराई वई आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।